परीं 25 तारीख़ परीं आहे न, सुभाणे बसि सुभाणे को ॾींहुं हिकिड़ो विच में आहे। पोइ परीं जेको आहे इमरान ख़ान साहब ऐं PTI जेको आहे उहो इस्लामाबाद ॾे लश्कर रवानो थींदो ऐं पोइ अगरि हुननि खे पहुचणु ॾिनो वियो इस्लामाबाद जे अंदरि त हू धरणो हणंदा ऐं मुतालबो इहो ई आहे त इलेक्शन कराई वञे। हींअर जेको तव्हांखे ॿी ॻाल्हि कई त हाणे हुकूमत जो हुते रिस्पॉन्स इहो आहे, ख़ासि त नवाज़ लीग जे ज़रियनि वटां ख़बरूं अचनि पियूं त नथिंग डूइंग, न मञंदासीं, इलेक्शन पंहिंजे टाइम ते थींदा ऐं मतिलबु सख़्तु यानी तव्हांखे सख़्तु फ़ैसिला बि कबा, यानी महांगाई बि कबी ऐं रोडनि ते तव्हांखे उते ई परे रोकबो, अंदरि रेड ज़ोन में न अचणु ॾिबो इस्लामाबाद जे। जेतोणीकि इन नवाज़ लीग जे ज़रियनि वटां अञा मीडिया में ख़बरूं अचनि पियूं, पर देरि सवेर मौक़ुफ़ त ज़ाहिर कल ज़रदारी साहब टियों ॾींहुं मुलाक़ातूं कयूं पिए इत्तेहादियुनि सां, त शायदि इहो ई राय बीहंदी हुई त भई इमरान ख़ान जे दड़के में अची त ऐलान न कजे न। ॿई धुरियूं हिकिड़ो सख़्तु मौक़ुफ़ खणी बीह रहियूं। हाणे हिन सॼी ॻाल्हि जे विच में कल इमरान ख़ान जॾहिं ऐलान कयो त परीं लॉन्ग मार्च थींदो, चए थो त फ़ौज न्यूट्रल रहे। फ़ौज न्यूट्रल हुई ऐं मतिलबु फ़ौज ही मिलिट्री इस्टेब्लिशमेंट, हा अगरि लफ़्ज़ न कई, अगरि न चई त इस्टेब्लिशमेंट अगर न्यूट्रल आहे, अगर न इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल कह रही है कि हम न्यूट्रल है तो अब आप न्यूट्रल ही रहिएगा। हाँ सवाल इहो आहे त अगरि इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल रहे थी त पोइ हीअ जेको ॿिन्ही जा हिक ॿिए जे झुंडनि में वारनि में हथ पवंदा त छॾाईंदो केरु? हिन में छॾा केरु कराईंदो? जुडिशरी कीअं पॉलिटिकल फ़ैसिला करे सघे थी? सो हिकिड़ी ॾिसो न, माज़ी सॼो पंहिंजो भरियो पियो आहे त जॾहिं बि हुकूमत ऐं अपोज़िशन हिक ॿिए में सफ़ा झुंडनि में हथ पइजी वेंदा हुआ त या त हुनजे पोयां शुरू खां ई हिकिड़ी धुर जे पोयां इस्टेब्लिशमेंट हूंदी, अपोज़िशन खे हुशी मिलंदी, हथी मिलंदी त बाबा वारो कयो, पोइ हुकूमत खे चइबो न हाणे कुझु नथो थी सघे, तव्हां इलेक्शन करायो, या जेको बि थींदो उहो थी वेंदो, या असेंबलियूं डिज़ोल्व थी वेंदियूं। हिन दफ़े अगरि इमरान ख़ान जी हुकूमत वञण जो सबबु बि इस्टेब्लिशमेंट न हुई, बकौल इत्तेहादियुनि जे बि ऐं इमरान ख़ान जे बि, त भई इमरान ख़ान चए थो न हू न्यूट्रल आहे, त न्यूट्रल त माना इहो त न थियो त सिधी रीत को हथ हो इस्टेब्लिशमेंट जो इमरान ख़ान खे हटाइण में, सिधी रीत त न हो न। अच्छा हाणे बि अगरि न्यूट्रल आहे त बकौल इमरान ख़ान जे, त हिन जो मतिलबु इहो थियो त इमरान ख़ान ही लॉन्ग मार्च जो फ़ैसिलो पाण मुरादो करे पियो, पंहिंजे मुंहुं करे पियो, कंहिंजी बि हुशी न आहे। पोइ भेरे 2014 या 15 में जेको धरणो हयो हुई इस्लामाबाद ॾे लॉन्ग मार्च कई, उन वटि आलम अश्कार ॻाल्हि आहे त खेसि हिकिड़े सघारे इदारे पारां इशारो हो जेको हुन लॉन्ग मार्च कयो, पोइ भेरे जेको ताहिरुल क़ादरी सां कयो। हिन दफ़े अगरि हू चए पियो त इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे ऐं न्यूट्रल रहे, त मतिलबु फ़िलहाल त इहा ॻाल्हि थी त इमरान ख़ान ही जेको लॉन्ग मार्च करे पियो पंहिंजी मर्ज़ी, अकुल ऐं ॾढ, पंहिंजे बल आर जंहिंखे चइबो आहे, पंहिंजी हिमत आर करे पियो, पर चए पियो सुभाणे बि हथु न विझो। अच्छा हाणे सुवाल इहो आहे त हथु न विझो सां मुराद छा आहे? अगरि त मुराद इहा ई आहे जेको कल शहबाज़ शरीफ़ चयो त लॉन्ग मार्च खे रोकण लाइ फ़ौज ईंदी न ईंदी त वक़्तु ते ख़बर पवंदी, त छा आर्मी डिप्लॉयमेंट जी ॻाल्हि थिए पई? पर आउं सम्झां थो त इस्टेब्लिशमेंट त कंहिं आख़िर में शयुनि जे निबेरे लाइ ईंदी रही आहे माज़ी में, त अगरि हाणे निबेरे लाइ न ईंदी त पोइ छा? पोइ ज़ाहिर आहे त हिकिड़ो ख़ल्फ़शार, हिकिड़ो इंतिशार ऐं हिकिड़ी वधीक जेका आहे उहा सियासी बेयकीनी जी सूरत हाल पैदा थींदी। हाणे हुकूमत ॿिनि ॻाल्हियुनि ते काउंट कंदी हूंदी, ॿ ख़्वाहिशूं हूंदियूं हुकूमत जे दिलि में, हुकूमती इत्तेहादियुनि जे, त इमरान ख़ान सां को घणा माण्हू न हुजनि, ऐं जीअं ॿुधायो पियो वञे त हिन खे किथे ॿाहिरि ई रोके छॾिजे इस्लामाबाद जे, ऐं उतां ई गिरफ़्तारियूं कजनि, पोइ मार मोचड़ो थिए ऐं खंभे वञनि इमरान ख़ान ऐं लीडरशिप खे छेड़ करे छॾिजे। ठीकु आहे, इमरान ख़ान जो कमु त थी वेंदो, ऐं अगरि इमरान ख़ान जी पार्टी में दम आहे ऐं सॼे मुल्क में धरना हणी वेही रही, त पोइ सॼे मुल्क में लठियूं हलाइणियूं पवंदियूं। ठीकु आहे, सो हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त देरि सवेर, अच्छा पोइ हीअ जेके ज़रियनि वटां नवाज़ लीग जी ख़बरूं जेके चैनल ॾियनि पिया, वरी इहो बि चवनि पिया त हिकिड़ी अहम सघारी शख़्सियत खे बि हुकूमत ॿुधाए छॾियो आहे त भई असां इलेक्शन कराइण जे हक़ में न आहियूं। हाणे छा आहे? ॾिसो बेसिकली आउं वरी चवां पियो, बेसिकली मुल्क
जी जेका वॾे वॾे विक्टिम आहे उहो हिनजी मईशत आहे, हिनजी इकॉनमी आहे ऐं आम माण्हू आहिनि। तव्हां ॾिसो मुल्क वञे किथे पियो। हाणे मूंखे कल्ह बि मूं तव्हांखे चयो, मूंखे कल्ह या 2 ॾींहं हा कल्ह, त घणे वॻे IMF रिलीफ ॾींदी। जेको अॼु मुफ्ता इस्माइल चयो पिए त मूंखे जल्द ख़ुशख़बरी दोहा मां वठी ईंदासीं। दोहा में टॉक्स थियनि पियूं, कतर में। हाणे कतर में तालिबान सां बि टॉक्स कतर लाइ, छो हर शइ जो हिकिड़ो महवर थी वियो आहे, त दोहा टॉक्स थियनि पियूं। त हुनखे उमेदु आहे मुफ्ता इस्माइल खे त हू थी वेंदो, पर हिते जेको आहे उहो व्याज जी शरह वधाए छॾी अथनि। 13.75 ताईं खणी विया आहिनि, 12.12 मां 12.25 खां अच्छा 12.25। त हाणे ॻाल्हि इहा त हिते थियण लाइ त ठीकु आहे, अगरि त PTI में माण्हुनि जी सपोर्ट न आई हिन दफ़े त पोइ त ठीकु आहे। लेकिन अगरि माण्हुनि जी परी पाण खे को जेन्युइन सपोर्ट इमरान ख़ान जी निकिरी आई त ही पाकिस्तान जी तारीख़ में शायदि पहिरियों मौक़ो हूंदो जिते वाक़ई में मासिस फ़ैसिलो कंदा, आवाम फ़ैसिलो कंदा त हिन मुल्क में थियणो छा आहे, छा न थियणो आहे। दिस इज़ समथिंग टू बी सीन, बिकॉज़ माज़ी में सदाईं किथे न किथे एस्टैब्लिशमेंट जो हथ न त आंगुर ज़रूरु हूंदी, यस, को न को फोर्सिस हूंदियूं अगेंस्ट द गवर्नमेंट, यस, ओ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां वठी करे, ओ अयूब ख़ान खां वठी करे। सो हिकिड़ी कुझु न कुझु पोयां इंटरनेशनल लोकल कुझु न कुझु कमु थी रहियो हूंदो। हिन दफ़े अगरि सिधी सिधी ॻाल्हि आहे त इमरान ख़ान पंहिंजे बल ते, यानी पंहिंजे बल सां मुराद इहा आहे त माण्हुनि जे ॾढ ते या माण्हुनि जे हौसले ते अगरि ऐं माण्हू निकिरी अचनि था त किथे किथे रोकींदा। अगरि हुनखे रोकनि था, छा कहिड़े श्रीनगर रोड ते रोकींदा, श्रीनगर हाईवे ते, पर अगरि हुते वेही रहनि था ऐं लाहौर में बंदि थी वञे थो, पंजाब बंदि थी वञे थो, सिंध बंदि थी वञे थो, त हीअ त क्राइसिस आहे। पोइ हरनि पोइ लठियूं हणियूं पवंदियूं। पोइ अच्छा हुकूमत एतिरी सेंसिटिव थियल आहे जो हू हिकिड़ी शीरी मज़ारी खे ॿधूं, जी हा, त उन लाइ बि हमज़ा शहबाज बि चए पियो मूं न ॿधो आहे, जी हा, मरियम नवाज़ बि चए पई त न अगरि ज़्यादती हुई त मैं उनके साथ जाके खड़ी हो जाऊंगी। भई शीरी मज़ारी जो त सेक कोन्हे न। मसइलो इहो आहे त हुननि खे हू हिकिड़ी घबराहट थिए पई त ही जेको इहो ठप्पा ऐं दाग़ लॻणु शुरू थी वेंदा त ही पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन थिए पई। ऐं सॼी सूरत हाल ॾिसो, जॾहिं क्लैश थींदो आहे न यासिर साहब, जॾहिं टकराव थींदो आहे, रियासती क़ुवतूं, पुलिस हुजे, रेंजर्स हुजे, आवाम हुजे, ऐं आवाम ॻच अंग में आहे। हिकिड़ो त ख़ुदि जॾहिं मॉब हूंदो आहे, जॾहिं वॾे अंग में माण्हू हूंदा आहिनि त हुननि जो दिमाग़ बि आसमान ते चढ़ियल हूंदो जी आहे। हा, जी हा, मॉब मेंटालिटी, हा, मॉब मेंटालिटी आहे, हुजूम जी पंहिंजी हिकिड़ी नफ़सियात हुजे थी। त हुजूम अगरि वॾो हूंदो, 4-6 माण्हू साम्हूं खां 15 पुलिस वारा बिल्कुलु बिस्मिल्लाह करे पोइते हटी ईंदा, पर 50-60 हज़ार माण्हू साम्हूं 4-5-10 हज़ार पुलिस वारा बि हूंदा, पोइ हिकिड़ी मॉब साइकी बि हूंदी आहे। हाणे उन सूरत हाल में अगरि ख़ुदा न ख़ास्ता नुक़सानु थी पियो, अगरि माण्हू ख़ुदा न ख़ास्ता को हेठि मथे थी विया, त इहो नवाज़ लीग बार किथां खणंदी? ऐं पोइ इहो सवाल हिकिड़ो ॿियो पियो त पोइ इलेक्शन थींदा छा अगरि अहिड़ी सूरत हाल क्रिएट थिए थी? हाणे इहो हिकिड़ो $1 मिलियन जो सुवालु आहे, छाकाणि त इलेक्शन अल्टीमेटली त थियणा ई आहिनि। हू दौरु न आहे जो 11 सालनि लाइ जी हा, केरु अची वेही रहे, हीउ दौरु न आहे जेको 8 सालनि लाइ केरु अची वेही रहे। ऐं नथो सम्झां। ऐं ॿी ॻाल्हि त हुन जे पासे तव्हां इशारो कयो पिया, उते बि त को जी हा, मसइला आहिनि न। 3-4 महीननि जा महिमान आहिनि सभु, जी हा, 4 महीननि जा महिमान आहिनि, त हुतां बि अगरि त ही सूरत हाल उहा पुराणी त कोन्हे, प्लस मुल्क जी मैशियत, प्लस इंटरनेशनल प्रेशर्स। सो हिन सॼी सूरत हाल में मूंखे त हाणे के माण्हू चयो त सही, पोइ हिन सॼी ॻाल्हि मां त मतिलबु इहो थियो त साज़िशी का ॿी आहे, न साज़िश इमरान ख़ान खे हटाइण जी हुई, न साज़िश का ॿी, ही साज़िशी का मथां आहे। मुंहिंजा हा कॉन्स्पिरेसी थ्योरी त वॾी वॾी ॻोल्हे सघजनि थियूं जी हा, त मुल्क खे सियासी भूचाल ऐं सियासी बहरान ऐं सियासी क्राइसिस में विझी करे उनजी मैशत खे सफ़ा गोॾनि ते आणे करे पोइ हिननि खां मुख़्तलिफ़ मुल्क खां मुख़्तलिफ़ शयूं मञाइजनि। कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ आहिनि। मतिलबु उहे चवनि था त ही, ऐं पोइ शायदि हुन में जेके चवनि पिया साज़िश थिए पई,
उहो बि उन साज़िश जो हिसो जी, सभु आहिनि। ॻाल्हि- जेके चवनि पिया असांजे ख़िलाफ़ु साज़िश थी, उहो बि सभु पोइ हिन हमाम में सभिनी कपिड़ा पातल आहिनि, रुॻो असांखे ख़बर कोन्हे।